हैदराबाद में इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीम ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जी ऑफिस में सिंधंदर इंसानी हक़नि जे लताड़ जे हवाले सां गॾिजाणी कुठाई वई। गिजाणी में इंसानी हक़नि जे अॻवान सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि वकीलनि ऐं साफ़ ने शिरकत कई। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे HRCP हैदराबाद जी रीजनल कोऑर्डिनेटर प्रोफेसर इमदाद चांडे, औरत अॻवान हुसैन मुसरत शाह, साफ़ी महेश कुमार अहमद ॻाल्हाईंदे चयो त सिंध में इंसानी हक़नि जो भणकड़ी रोज़ जो मामूल बणिजी चुकियूं आहिनि। जागीरदार नौकरशाही तबिको हेॾ मुल्क खे इंसानी हक़नि जे एतिराम कंदड़ मुल्कनि जी फ़हरिस्त में शामिल न कराए सघियो आहे, जंहिं करे सिंध समेत सॼे मुल्क में बदतरीन इंसानी हक़नि जी लताड़ जारी आहे। पाकिस्तान जे आइन ऐं कानून में केतिरा ई जेके हक़ असांखे हासिलु आहिनि उन्हनि ते अमल दरामद कोन थो थिए। उन्हनि हक़नि जे हुसूल जे लाइ सभिनी हिते जेके मौजूदु दोस्त हुया उन्हनि इहो रिथियो आहे त असांखे गॾिजी करे HRCP जे प्लेटफॉर्म तां ऐं गॾियल नमूने सां ॿियनि दोस्तनि जे सहकार सां ऐं तंज़ीमुनि जे सहकार सां इंसानी हक़नि जे आगाही जे लाइ असांखे हिकिड़ी मुहिम हलाइणु खपे ऐं उन में असां हैदराबाद जी जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उन ते बि ज़ोर भरींदासीं त इंसानी हक़नि जे उन्हनि जी बि तशहीर कई वञे ऐं उन्हनि खे आम माण्हुनि जे लाइ एमरजेंसी हेल्प लाइन्स जेके आहिनि उहे डेवलप कयूं वञनि। पाकिस्तान जो आइन मर्द औरत में फ़र्क़ु नथो रखे। पाकिस्तान जे आइन में शहरी औरत बि शहरी आहे त मर्द बि शहरी आहे। इन करे ऐं ॿी ॻाल्हि त औरतुनि सां जेतिरे हींअर ॾिठो वञे त समाज में ख़ुदकुशी जो तमामु घणो अंसर वधियो आहे। उन खां अलावा असां वटि हिरासमेंट जा केस वधिया आहिनि, रेप केसिस वधिया आहिनि। एतिरे क़दुरु जो नंढियूं मासूम ॿारड़ियूं आहिनि उन्हनि जा रेप कया था वञनि। पोइ उन्हनि जा केस कहिड़ी तरीक़े सां हैंडल थियनि, उन्हनि जा उन में पोइ 3-4 इदारा था इन्वॉल्व थियनि, जंहिंमें असांजो सिहत जो इदारो बि आहे, जंहिंमें जुडिशरी बि आहे, पुलिस बि आहे, उन खां पोइ विक्टम हूंदो आहे, घर, सोसाइटी, खोड़ इदारा आहिनि। किथे बि का कमी रहिजे थी त केस लुड़ी थो वञे। थरपारकर के अंदर भी ह्यूमन राइट्स की वायलेशन जो है वो मेन स्ट्रीम मीडिया में नहीं आ रही है, कोई बात नहीं हो रही है, उसके ऊपर कोई मतलब बात करने वाला नहीं है और पुलिस और उनके वहाँ के लोकल वडेरे जो हैं वो उनके साथ मिले हुए हैं, तो इस वजह से थरपारकर के जो इश्यूज़ हैं वो नहीं आ रहे। ह्यूमन राइट्स की वायलेशन के हवाले से असांजो आइन जो आहे उहो क्लियर आहे। हिन में जंहिंमें जेको आहे सो हेरासमेंट अचे थी, फ्रीडम ऑफ स्पीच आहे उन ते पाबंदी आहे, जेको अॼुकल्ह हिन महिल हले पियो। फ्रीडम ऑफ मूवमेंट आहे उन ते जेको आहे सो उन जी वायलेशन थिए पई। अंडर एज जेके मैरिजिस आहिनि या चाइल्ड जेके मैरिजिस आहिनि उन्हनि उहे थियनि पियूं पर उन ते कोई एक्शन कोन थो खजे। ऐं ॿियो जेको पहिरियां मां अर्ज़ु कयो हो त असां वटि पाकिस्तान में डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज जेको आहे उहो एम्पावर्ड हूंदो हो एज़ ए डायरेक्टर ह्यूमन राइट्स। उन में माण्हुनि जा काफ़ी मसइला हल थींदा, काफ़ी रिलीफ मिलंदो हो माण्हुनि खे, जेको सुप्रीम कोर्ट जी जुडिशल पॉलिसी जे मुताबिक़ उनखे बंदि कयो वियो आहे। मुंहिंजी इहा दरख़्वास्त आहे दोस्तनि खे त उन ते कमु कयूं त पाण उनखे वरी रीएक्टिवेट करायूं। उन खां अलावा हाई कोर्ट में जेके हिरासमेंट जी पिटिशन्स हूंदियूं जुडिशल पॉलिसी में वरी उहे बंदि कयूं वयूं। त मुंहिंजी इहा बि दोस्तनि खे आहे त माना असां इन ते कमु करे इनखे वरी एक्टिवेट कयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।